नाज़रीन, मीरपुर बठोरो में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां पाणी जे खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ॾिसूं था करीमदाद चांडियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त ज़िले सिजावल में जेको जीअं पानी जी सख़्त खोट आहे, तेल के मीरपुर बठोर समेत जेके ज़िले तेलका आहिनि उनमें पानी शदीद खोट आहे ऐं पानी फसल लाइ त नथो मिले, पर जेके चौपायो माल आहे उहो बि पानी लाइ जेको तड़पी तड़पी मरी रहियो आहे। असां हिते जेको अवामी तहरीक हारी तहरीक जेको महमूदा स्टाफ खां लांग मार्च कढी मीरपुर बठोरे ताईं अचनि पिया, असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा वधीक वीचार छा आहिनि। जो महमूद अवाह का ज़िले सिजावल जी हारी तहरीक ऐं अवामी तहरीक तरफ़ां शॉर्ट मार्च किया है। इहो असां ज़ुल्म के ख़िलाफ़ किया है जो हिन वक्त असांजी सिंध में सरसब्ज हुअणु घुरिजे हा। असां वटि बिजारणियूं पोखियल हुजनि हा, सारियुनि जो बेजो पोखियल हुजे हा, पर अॼु तव्हां ॾिसो था चो तरफ़ लट ई लट, धूड़ ई धूड़। हर वाटर में, हर नाली मंझां, हर केनाल मंझां तव्हांखे धूड़ मिलंदी, पानी ढुक लप कोन्हे, माल पीअण जे करे सुकी रहियो आहे। माण्हू जेके वेचारा आहिनि हिन वक्त पूरी सिंध सां गॾु जेको सिजावल ज़िले में ज़ुल्म आहे पानी के हवाले सां, सो तव्हां चो तरफ़ हर तेलके में वेंदो तो सरासर ज़ुल्म ई नज़र ईंदो। सारियुनि ते आहे हीअ वॾी साम्राज्य हिकिड़ी साज़िश आहे जेको सारियुनि खे रोके ऐं पानी बंदि करण जे लाइ पंजाब खां वठी सिंध जो भोतार हिन में इनवाल आहे। असां हुन जे ख़िलाफ़ आहियूं। मुतालबो तहरीक ऐं सिंधी हारी तहरीक जो शॉर्ट मार्च महमूद अवाह खां बठोरे ताईं हले पियो। इहो सिर्फ़ इन लाइ त असीं चऊं था त हिन सिंधी हारियुनि, आबादगारनि ऐं पोरियत माण्हुनि जो पाणी ज़िंदगी आहे। जेकॾहिं पाणी न हूंदो, आबादी न थींदी, माल मरी वेंदो। गुज़र जो वसीलो जेकॾहिं आहे हिते त सिर्फ़ु ज़राइत ऐं माल आहे जेको ख़तरनाक सूरताल मां गुज़रे पियो। पर हीअ हथरादो साज़िश आहे, खुदि हुक्मराननि जी साज़िश आहे त जेके गैर कानूनी कैनाल आहिनि, जेके जुलाई या अगस्त खां पोइ वहणु खपनि ऐं उहे हींअर ई उन्हनि खोले छॾिया आहिनि ऐं हीअ दादागीरी आहे। तंहिं करे असीं ही मुतालबो था करियूं त सिंध खे पाणी ॾियो। अज ही एहतजाजी रैली जेका है महमूद अवाह का शॉर्ट मार्च किया पियो वञे, जो सिंधी हारी तहरीक अवामी तहरीक जो महाद है। अवामी तहरीक के साकार से सिंधी हारी तहरीक जो मार्च करे रही है। यो पानी की खोट खिलाफ़ जेका सिंध में, सजी सिंध में पानी की खोट खिलाफ़ है, उन सां गॾु सिजावल में जो पानी तकरीबन हींअर सारियुनि जा बेजारा वग़ैरह थियनि था, वेरूं थियनि थियूं, उन टाइम ते असां वटि पाणी कोन्हे। ही असां वटि ज़ुल्म आहे, नाहक आहे। जो पानी है यो असो बुनियादी हक़ है। जो पानी असांखे न मिलंदो त असांजी नसर खुशी थींदी। असीं ग़रीब मिसकिन माण्हू जेके आहियूं त मज़ूरी कंदा आहियूं। पानी जॾहिं हूंदो को फसल में तो मज़ूरी बि कंदासीं, उतां सब्जी वठे बठोर में पुॼाईंदासीं। ऐं हे जेके वॾेरा आहिनि जेके बैंकुनि मां कर्ज़ बि खणी ईंदा आहिनि, उनखे गवर्नमेंट बि ॾींदी आहे, असांखे केरु ॾींदो? इहे असां आम खे इहो करार ॾींदो त असांजी नसल ख़ुशी था कनि। हे ठग आहिनि, टोलो आहे, इहो ख़तमु करे असांखे पाणी पहिरीं बुनियाद सां पाणी मिले बसि। को एहतजाज सिंधी हारी तहरीक अवामी तहरीक ज़िले सुजावल तरफा निकितो है। उन जो मेन जो इशू है, मेन जो थीम है, वो है सुजावल ज़िले लाड़ समेत सजी जेका सिंध में पानी की हथरादो खोट कई वही है। उनमें बाक़ायदे असांजे सिंध जा हुक्मरान उनमें मुलवस आहिनि। हिन में हिते जा मक़ामी आबादगार हारी भी शरीक थिया आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी तंज़ीमूं शरीक थियूं आहिनि। उहे सभु असीं हिन खां मुतासिर आहियूं। उन करे असांजो ही मुतालबो आहे त जल्द ही जेका हथरादो पानी की खोट कई वई आहे। मेरा इंतज़ार खटी सां गॾु करीमदाद चांडियो, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर बठोरा।